बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां ॾिसी रहिया असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। अॼु जो मौज़ू असांजो आहे हिकु हदीसी कहाणी आहे, ख़ूबसूरत नसीहत भरी कहाणी आहे। तव्हांजे अॻियां पेश कंदासीं ज़िक्र जो अजीब असरु। तोहफ़तुल क़ुरान वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त हज़रत मख़दूम शहीद बिलाल रज़ी अल्लाह अन्हु पाण जो को नरिया कुंडे भरे उन में वेही अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो हो ऐं ज़िक्र जे करण जे वक़्तु ज़िक्र जी हालत में अहिड़ो त वझंद ऐं ज़िक्र जो ग़ुलबो थींदो हुयसि जो पाणी सॼो चकर वांगुरु पियो फिरंदो हो ऐं उहो पाणी जंहिं में अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो हो उहो पाणी बि चकर पियो खाईंदो हो ऐं उहो पाणी तेसीं ताईं फिरण खां बसि न कंदो हो जेसीं ताईं उन पाणीअ खे दरिया में न विझंदा हुआ। बेशक अल्लाह ताला जे ज़िक्र खां वधीक ॿी का बि ताक़त न आहे।